अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कौमी न्यूज़ सां गॾु मां आहियां सियाउल अमेंगल। अचो त तव्हांखे ताज़ा तरीन ख़बरूं खां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पॉइंट जे रिपोर्ट मुताबिक़ दादू में बरसात जे तबाहकारियुनि ग़रीबनि खां जीअण जो खसे वरितो आहे। दादू जे मोदर नाके लॻ अज़ीज़ाबाद कॉलोनी जे मज़दूरी कंदड़ पोरियत बशीर अहमद छछर कौमी न्यूज़ सां सूर पिटींदे ॿुधायो त सिक्योरिटी गार्ड रमज़ान जोनेजो जो लॻल टावर ऐं संदसि ख़ाली पियल प्लाट मां मूॾे पाणी जे अचण करे मूं ग़रीब जो कोट बाथरूम किरी पियो आहे। मूं वटि वसियत नाहे जो मां वरी ठहिराए सघां। मां मिसकिन मज़दूरी करे बचनि जो पेट गुज़ारो कंदो आहियां। पाणी जे नेकाल रोकण लाइ गार्ड रमज़ान जोनेजो मूंखे मोतमार ऐं ॻरा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। इन एसएसपी दादू खां मुतालबो कयो आहे त मूंखे ऐं मुंहिंजे बछड़नि खे हिन मां जान जो ख़तरो आहे। मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वई। हिन डीसीओ दादू खां घर जो कोट बाथरूम ऐं नलको ठाराए ॾियण जी अपील कंदे मदद जी अपील पिणु कई। हेॾो बाथरूम किरी पियो आहे, हेॾो नलको सभु कुझु ऐं पोयों पाणी 2010 में पाणी वॾो आयो। हिते गार्ड हिकिड़ो बीठल आहे, रमज़ान नालो जोणे जो आहे। उन चयो बाबा पोयों तव्हांजो प्लाट आहे, भला भरा वग़ैरह कुझु ॾेई छॾियोसीं। असांजो प्लाट आहे, असांजी मर्ज़ी आहे, तूं छा कंदे रहंदो। लोफर माण्हू वठी मूंखे धमकियूं ॾिनियूं अथसि, मां मारींदोमांव, हीअं कंदोमांव। मां ग़रीब मिसकिन बचड़ियाल माण्हू, हाणे जेकॾहिं मां बचनि जी कयां या मां हिननि जी कयां। मां हे कोट किरी कोट ठहिरायां, जॻह ठहिरायां या जेको आहे सो मां वरी जेको आहे सो माण्हू सां विढ़ंदो आहे। त हाणे उहो मूंखे धमकियूं ॾिए। मां मिसकिन माण्हू ॾाढो परेशान आहियां। बचनि जो गुज़र सफ़र ॾुखियो आहे। भला ऑफिसरनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजो नोटिस वठी करे मुंहिंजो कोट ठहिराए ॾियनि या पोयों एक्शन खणनि त मूंखे प्लाट या भराए ॾियनि। या कोई मां अॻे में 2010 में मुंहिंजो सॼो कमिरो होॾो ठहियो पियो, पाणी सॼो अची वियो, इहो सॼो कमिरो किरी पियो, ॿार मां कढियुसि। इहो शुक्र अलाह जो जो ॿार कढियुसि, नुक़सानु को बचड़नि जो ॿारनि जो कोन्ह थियो। भई जॻह वरी इहो ग़रीब माण्हू महिनत मज़ूरी करे बचड़ा ताते करे हिकिड़ो कमिरो वरी हेॾो ठहिराए त मां वरी साॻियो पाणी अंदरि अचे थो। वरी मूंसां ज़ुल्म आहे, मूंसां ॾाढो, मूंसां कुझु अदालत या बाला ऑफिसर मुंहिंजो इंसाफ़ु कनि त मां मिसकिन माण्हू कुझु बचा ताते सघां। मां मज़ूरी कंदो आहियां। हे लॉकडाउन थी वियो, बरसाति थी वई, मां मज़ूरी को बेरोज़गार थी वियो आहियां। मुंहिंजी DC साहब दादू डिस्ट्रिक्ट DC साहब दादू